हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। अध्याय 3 श्लोक नंबर 27। सभु कर्म प्रकृति स्वभाव जे गुणनि सतु रजू ऐं तमू करे थियनि था। त बि अज्ञान में फाथल मां करियां थो ईअं मञे थो। हर कोई ईअं थो चए त मां थो करियां, पर इहो सभु कर्म प्रकृति स्वभाव जे गुणनि अनुसार थियनि था। प्रकृति जो ॿियो अर्थ स्वभाव आहे, यानी सभु को पंहिंजे स्वभाव अनुसार कर्म करे थो। कंहिं ब्राह्मणी खे गर्भ थींदो त आस कंदी त मुंहिंजो पुटु विद्वान थिए। हू कॾहिं बि ख़्यालु न कंदी त हू वॾो वापारी या युद्ध में योद्धा थिए। अगरि को क्षत्रिय माईअ खे गर्भ थिए त ख़्वाहिश कंदी त संदसि पुटु वॾो योद्धा थिए, दातार थिए। अगरि वैश्य जाति जी स्त्री चाहींदी त संदसि पुटु हुनजो वॾो वापारी थिए, ख़ूब धन कमाए। ज़मीन साॻी आहे पर ॿिज जे प्रकार अनुसार निम जो वणु या अंब जो वणु पैदा थिए थो। ज़मीन त हिकिड़ी आहे, जेको ॿिज विझंदा आहियूं उहो ई उन ज़मीन मां उन जो ई वणु निकिरंदो। पाणी बि ॿिन्ही खे साॻियो थो मिले, माली बि साॻियो आहे, पर फल में फ़र्क़ु आहे। जहिड़ो ॿिज अहिड़ो मेवो। इन रीति स्वभाव अनुसार हर को जीव कर्म करे थो। जाति कुटुंब वग़ैरह जो स्वभाव कीअं छॾींदो। नांगण जे बचे खे छा बि खाराइजे पीआरिजे, पर हिन जो ज़ेर ॾियण जो स्वभाव कोन वेंदो। बालक खे खीर धाराइण को सेखारे थो छा। बांदर जो नओं ॿार ॼापियल हुजे, उनखे मांस जो टुकड़ो ॾियो त कोन खाईंदो, पर मनुष्य पंहिंजे स्वभाव खे बि कुसंग में अची बिगाड़े थो छॾे। 84 लख जूनियुनि में मनुष्य खां सवाइ ॿिया सभु जीव प्रकृति जे अधीन आहिनि, स्वभाव जे अधीन आहिनि, पर मनुष्य खे ही प्रकृति जो मालिक बणायो वियो आहे। हिते प्रकृति जी मीनिंग मतिलबु स्वभाव ॿुधायो वियो आहे। हाणे ॾिस, 84 लख जेके आहिनि, 84 लख जोड़ियूं, उन मां सिर्फ़ु हिकिड़ो मनुष्य ई आहे जेको पंहिंजे स्वभाव ते कंट्रोल करे सघे थो। किना कर्म करे थो, स्वभाव बदिलाए सघे थो, सुठियुनि जे संग अची सघे थो। जिते हू जुआरियुनि सां गॾु घुमंदो, उते हू जेके सत्संग कंदा आहिनि उन सां गॾु घुमंदो त उनजो स्वभाव चेंज थींदो, कर्म चेंज थी वेंदा। पर 83,99,999 जेके बि जुड़ियूं आहिनि, उहे स्वभाव उन्हनि जे हथ में कोन आहे। जीअं आहिनि उहे हुजो। अगरि शींहुं गोश्त खाईंदो त गोश्त खाईंदो, शींहुं कॾहिं बि गाह कोन खाईंदो, छो त हुनजो स्वभाव इहो आहे। त मालिक तरफ़ लॻे, पर असीं त एकियारी पंहिंजे स्वभाव खे बिगाड़े रशियुनि में लॻाए मनमानी जे घोड़े ते चढ़ी तरक़ी करण बदिरां हेठि पिया करनि था वञूं। कर्म 2 क़िस्म जा थियनि था, साधारण असाधारण। कर्म हर हिकु जाति वर्ण आश्रम वग़ैरह जा जुदा जुदा आहिनि, पर साधारण कर्म पर चए पियो त कर्म 2 क़िस्म जा हूंदा आहिनि, हिकिड़ो साधारण हिकिड़ो असाधारण। कर्म हर की जाति, का बि जाति हुजे, वर्ण हुजे या आश्रम हुजे, उन जा जुदा जुदा थियनि था। पर साधारण कर्म कुझु अहिड़ा कर्म आहिनि जेके सभिनी जा थियनि था। नाम जपणु, परोपकार करणु, नितनेम करणु, ईश्वर जी भक्ति करणु, सत्संग करणु वग़ैरह वग़ैरह। वेदनि अनुसार हर कंहिंखे बिना कंहिं भेदभाव जे इहे कर्म करण जो अधिकार आहे। को सिपाही बदल ड्यूटी ॾे ऐं पोइ उन ते गरूर करे त हिन जो इहो गरूर अजायो आहे। हुन खां वधीक कुझु करे त बि गरूर न करणु घुरिजे। ख़ाली फ़र्ज़ु करण में छा जो गुरूर, हू त पंहिंजो फ़र्ज़ु बि निभाए न, ऐं फ़र्ज़ु निभाए पाण गुरूर कयूं, इहो त पागलपन थियो। हुजे चाकर या नौकर, जो बि नौकर ऐं वरी करे गुरूर ते हैरानी आहे। हाणे नौकर थी करे तूं
गुरूर थो करीं। मालिक अॻियां जो ईअं हले थो, उहो चाहे कहिड़ो बि चालाक हुजे त बि मालिक जो रासपो हथु हिनखे कॾहिं बि कोन थींदो। असांजी बि इहा ई हालत आहे। ईश्वर जा पैदा थियल थी करे हुनजो ई ॾिनो खाई पी वरी करियूं अभिमान त असांजो ई धन आहे, असां ई धन कठो कयो आहे, असां ई पुण्य कयो आहे। अहिड़ो इंसान कॾहिं बि परमात्मा जी प्रसन्नता प्राप्त न करे सघंदो। खणी केॾा बि वॾा कर्म करे, असांजी शक्ति, धन, पदार्थ सभिनी मालिक जा ॾिनल आहिनि, पोइ इनकार कहिड़ी शइ जो था पाण कयूं। सारी काइनात ईश्वर जे नियमनि अनुसार संदसि भव में हली रही आहे। सूरज, चंड, तारा, ग्रह, देव देवताऊं, समुंड, नदियूं सभु हुनजे अॻियां हुनजी आज्ञा, हुनजे भव, हुनजे डप में पियो हलनि। अग्नि देवता बि मालिक जी आज्ञा अनुसार गरमाइश ॾिए थो, वर्खा वसाए थो, पोइ हुनजे आज्ञा अनुसार लॻे थो। यम बि हुन जी इच्छा अनुसार कमु करे थो। पोइ असीं कहिड़ी चीज़ आहियूं जॾहिं देवता बि हुनजी इच्छा सां कमु था कनि, पाण त तुच्छ इंसान आहियूं। पोइ फिटो इनकार, पोइ असीं कहिड़ी चीज़ आहियूं जो हुनजे हुकुम खां ॿाहिरि हली सघूं। चओ जय सियाराम। अगरि ही कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो। गीता जो अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 27।